इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सुध समावारी मुमलकती वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ पहिरियों बि वॾनि इम्तिहाननि मां गुज़री चुको आहे। हुन चयो त वज़ीर आज़म नवाज़ शरीफ खे छूट हासिल आहे, पर तंहिं बावजूद हुन पाण खे एहतिसाब लाइ पेश कयो ऐं हुन अॼु ताईं कंहिं बि इदारे ते असरअंदाज थियण जो बयान न ॾिनो आहे। संदसि चवणु हो त खेनि आला अदलिया ते मुकमिल एतमाद आहे। पानामा लीक्स बाबति केस जे हर फ़ैसिले खे क़बूल कयो वेंदो। मरियम औरंगज़ेब चयो त खेनि उमीद आहे इमरान ख़ान पंहिंजे हक़ में फ़ैसिलो न अचण ते इल्ज़ाम हणंदो आहे। हुन चयो त तहरीक इंसाफ़ सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते असरअंदाज थियण जी कोशिश करे रही आहे। संदसि चवणु हो त सोशल मीडिया ते मुस्लिम लीग नून ख़िलाफ़ नाकारी वावेला कई पई वञे। मरियम औरंगज़ेब चयो त इमरान तरफ़ां पहिरियों धांधलीअ जो कोर कयो वियो, पोइ पानामा ते सियासत कई वई। हुन चयो त 2013 जे मुक़ाबले में पाकिस्तान तमामु घणो तेज़ ऐं तेज़ीअ सां तरक़ीअ जूं मंज़िलूं तय करे रहियो आहे। संदसि चवणु हो त पाकिस्तान जे स्टॉक मार्केटुनि जी ॻणप दुनिया जे बहितर मार्केटुनि में थी रही आहे। मरियम औरंगज़ेब चयो त आलमी इदारा पाकिस्तान जी मइशियत जी तारीफ़ करे रहिया आहिनि। हुन चयो त माज़ी में 18 कलाक लोड शेडिंग थींदी हुई, हाणे लोड शेडिंग रुगो 4 कलाक थी रही है। अगर लोड शेडिंग 4 से 6 घंटे के ऊपर आती है 3 साल में, जिसके अंदर प्रोजेक्ट्स भी लगते हैं, वो इम्प्लीमेंट भी होते हैं और उससे बिजली भी पैदा होती है और जो वेस्टेज है उसको भी काबू पाया जाता है। पाकिस्तान की स्टॉक एक्सचेंज एशिया की सबसे बड़ी स्टॉक एक्सचेंज बनती है। पाकिस्तान की इकोनॉमी के बारे में ये आर्टिकल्स लिखे जाते हैं जिसके अंदर तमाम इंटरनेशनल अदारे। संदसि चवणु हो त 19 सालनि खां पोइ पाकिस्तान में आदमशुमारी रुगो नवाज शरीफ जे दौर में थी रही है। पाकिस्तान में 19 साल के बाद मर्दमशुमारी अगर पाकिस्तान में हो तो वो भी मियां नवाज शरीफ के हाथों होती है। मुस्लिम लीग नून अगवान दानियाल अज़ीज़ चयो त संदन पार्टी जो मीडिया ट्रायल थी रहियो आहे। हुन चयो त तहरीक इंसाफ़ हमेशा आइनी इदारनि खे डिक्टेट करण जी कोशिश कई। मुख्तलिफ हलकों के हवाले से एक कैंपेन की शक्ल जो है वो इस फैसले से पहले फैसले देने की तहोदो में लगी हुई है और उसके जरिए से पाकिस्तान के अवाम के ज़हनों को और पाकिस्तान का जो पब्लिक ओपिनियन है उसको बजाय कि इस चीज़ का कि कानून और आइन के तहत फैसला होने का इंतज़ार किया जाए, उसको पहले ही इनफैक्ट और मीडिया ट्रायल के जरिए इम्प्रेस और चेंज करने की कोशिश की जा रही है। संदसि चवणु हो त इमरान ख़ान एक चैनल ते चयो त जेकॾहिं नवाज शरीफ बरी थींदो त बाइज़त न हूंदो। दानियाल अज़ीज़ चयो त सुप्रीम कोर्ट तरफ़ां अञा पानामा केस जो फ़ैसिलो न कयो आहे त इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ बाहि बारी वई आहे। हुन चयो त ॼाणी बुझी साज़िश तहत ज़हर उगाशियो पियो वञे, जेतोणीकि असुल हक़ीक़त इहा आहे त वज़ीर आज़म नवाज शरीफ जो पानामा केस में नालो किथे बि नाहे।